पीटीआई जे लाहौर मां जेल भरियो तहरीक शाह महमूद कुरैशी, असद उमर, आज़म सवाती, उमर सरफराज चीमा समेत केतिरनि अॻवाननि ऐं कारकुननि गिरफ़्तारी ॾेई छॾी। पुलिस शाह महमूद ऐं ॿियनि अॻवाननि खे क़ैदियुनि वारी वेन में खणी रवानी। पीटीआई अॻवान एजाज़ चौधरी बि गिरफ़्तारी पेश करण लाइ सीसीपीओ ऑफिस पहुची वियो। पुलिस जो चवणु आहे त पीटीआई अॻवाननि खे गिरफ़्तार नाहे कयो ऐं न ई खेनि गिरफ़्तार करण जो को हुकुम मिलियो आहे। सभई अॻवान पंहिंजी मर्ज़ीअ सां क़ैदियुनि जी वेन में वेठा आहिनि। शाह महमूद कुरैशी चयो आहे त नून लीग जी अदलिया मुख़ालिफ़ मुहिम ख़तरनाक आहे। हिक इदारे ते दबाव विझी जजिस जी किरदार कशी कई पई वञे। जेल भरियो तहरीक पुरअमन हूंदी। लाहौर में वो ये तमाशा कर रहे हैं क्योंकि केपीके से झंडी हो चुकी है। जिन लोगों के घर में ये शख्स रोटी छीन के गया हुआ है उनसे मुतालबा कर रहा है जेल भरो। आज बाहर आए, जमानत पार्क से निकले, दे गिरफ्तारी अपने जराइम में। सियासी नहीं, अगर सियासी गिरफ्तारी करनी होती तो नैब हमारे पास भी है, FIA भी है। ये सियासी गिरफ्तारी अगर हमारा मकसद होता तो ये बहुत पहले हो चुकी होती। अप्रैल में सब गिरफ्तार होते। कोई लॉ एंड ऑर्डर सिचुएशन क्रिएट करेगा, कोई मुल्क को नुकसान पहुंचाएगा, कोई मुल्क की अमलाक को नुकसान पहुंचाएगा, कोई किसी मास ट्रांजिट की चीजों को नुकसान पहुंचाएगा, किसी किस्म का इंतशार फैलाने की कोशिश करेगा, वो सियासी गिरफ्तारी नहीं है, मुल्क का कानून हरकत में आएगा। जेल भरियो तहरीक जे नाले ते जेल बच्चो तहरीक शुरू कई पई वञे। इमरान खान वटि आलमी साज़िश, अल कादिर ट्रस्ट ऐं फॉरेन फंडिंग जो जवाब न आहे। केसनि खां बचण जूं कोशिशूं करे रहियो आहे। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त इमरान खे जेल भरियो तहरीक लाइ पंहिंजी ज़मानत वापसि वठणु घुर्जे। जेल भरियो तहरीक मुल्क जे ख़िलाफ़ साज़िश जी तहरीक आहे। ही फॉरेन फंडिंग केस में किथे पेश नथो थिए। साबित थी चुको त इमरान खान तोशाखाना जो चोर आहे। वफ़ाक़ी काबीना किफ़ायत शौरी जी मंज़ूरी ॾेई छॾी। ज़रियनि मूजिबि वफ़ाक़ी वज़ीर पघारूं तोड़े मारातूं न वठंदा ऐं सरकारी गाॾियूं वापसि कंदा। काबीना इजलास खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त IMF जल्द प्रोग्राम जी मंज़ूरी ॾेई छॾींदो। माज़ी मां सबक़ हासिल करे मुस्तक़बिल जा फ़ैसिला करणा पवंदा। इत्तेहादी हुकूमत मुल्क जी बहितरी लाइ कमु करे रही आहे। दिफ़ा वारो वज़ीर ख़्वाजा आसिफ़ अफ़गानिस्तान जे दौरे ते काबुल पहुची वियो। अफ़गानिस्तान जी नाइब वज़ीर आज़म मुला अब्दुल गनी बरादर ऐं दिफ़ा वारे वज़ीर सां मुलाक़ात। ॿितरफ़नि लाॻापनि, तोरखम ऐं चमन बॉर्डर तां वापार खे हथी ॾियण ते ग़ौर वीचार। मुलाक़ात दौरान सरहद पार दहशतगर्द हमलनि ते बि ॻाल्हियूं कयूं वयूं। इस्लामाबाद हाई कोर्ट मना थियल फंडिंग केस में इमरान खान खे 28 फ़रवरी ते बैंकिंग कोर्ट में पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत इमरान खान जी वीडियो लिंक ज़रिए बैंकिंग कोर्ट में पेश थियण वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। इमरान खान खे 28 फ़रवरी ते बैंकिंग कोर्ट में पेश थियण जो हुकुम। चीन जी तरक़ियाती बैंक पाकिस्तान खे $70 करोड़ कर्ज़ ॾियण जी मंज़ूरी ॾेई छॾी। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसाक डार चीनी बैंक खां कर्ज़ मिलण जी तस्दीक़ कंदे चयो त चीनी बैंक पारां मिलंदड़ कर्ज़ हलंदड़ हफ़्ते स्टेट बैंक खे मिली वेंदो। पैसा मिलण सां नाणे जा ज़ख़ीरा बहितर थींदा। सुप्रीम कोर्ट साइफर बाबति जांच करण लाइ इमरान खान जूं 3 दरख़्वास्तूं ख़ारिज करे छॾियूं। अदालत पारां रजिस्ट्रार ऑफिस जा एतिराज़ दुरुस्त करार। जस्टिस काज़ी फाइज़ ईसा रिमार्क्स ॾींदे चयो त ॿुधल ॻाल्हियुनि ते जांच जो हुकुम कीअं ॾेई सघिजे थो। इमरान पाण बि जांच कराए पिए सघियो। अदलिया हुकूमती मामलनि में कीअं मदाख़लत करे सघे थी। आउं हुकूमती मामलनि में मदाख़लत न कंदुसि, न ई वरी हुकूमत खे अदालती मामलनि में मदाख़लत करण जी इजाज़त ॾिनी वेंदी। सखर शहर के फराम थींदड़ वाटर सप्लाई जो पानी ज़हरीलो करार। सूबे में 729 जगहनि ते सिंधु दरिया में ज़हरीलो पानी छोड़ थियण जो बि इंकशाफ।
सिंध हाई कोर्ट पारां जोड़ियल कमेटी रिपोर्ट अदालत में पेश करे छॾी। अदालत रोहिड़ी जी लेबॉरेटरी खे ग़लत रिपोर्ट पेश करण ते शोकास नोटिस जारी करे छॾियो। 28 फरवरी ते जवाब तलब। सखर बेड़ा जे चीफ इंजीनियर खे भी पेश थियण जी हिदायत। रिपोर्ट में चयो वियो आहे त सिंधु दरिया जो पानी बहितर आहे, पर सखर जे शहरनि खे मिलंदड़ वाटर सप्लाई जो पानी ज़हरीलो आहे। सिंध में 729 हंधनि ते दरिया में फैक्ट्रियुनि, गटरनि, अस्पतालुनि जो ज़हरीलो पानी छोड़ कयो वञे थो। जस्टिस सलाउद्दीन पंवर रिमार्क्स ॾींदे चयो त गंदो पानी दरिया में छोड़ कयो पियो वञे। आपाशी खातो छा करे रहियो आहे? असां सिंधु दरिया खे ड्रेनेज में तब्दील करण न ॾींदासीं। उमिराबाद जे 3 घर भातियुनि जी क़त्ल केस जी दादू जी अदालत में ॿुधणी। अदालत अॻूणे SHO करीम चांडियो जी ज़मानत रद्द करे छॾी। पुलिस ज़मानत रद्द थियण ते करीम चांडियो खे गिरफ़्तार करे वरितो। उमिराबाद चयो त करीम चांडियो जी गिरफ़्तारी हक़ ऐं सच जी फतह आहे। अदालतुनि मां ई इंसाफ़ जी उमेद आहे।